सो चवंदा आहिनि त हक़ सच चऊं था त माण्हुनि खे तकलीफ़ पहुचंदी आहे ऐं सूर थींदो आहे। तव्हांखे खपड़नि खे ख़बर आहे मेलो पियो थो हले ऐं हिन महिल मां वञा पियो थो दादू खां कराची, जंहिंमें मां हिकिड़े कोच में मां सफ़र कयो आहे त ज़ुल्म एतिरो पियो थो हले असांजे सिंध में, मतिलबु जेसीं ताईं असांजे सिंध में बेईमानी, लालच, बुख ऐं मौक़े जो फ़ाइदो जेसीं ताईं असांजे सिंध में हलंदो तेसीं ताईं असांजी सिंध तरक़ी न कंदी। सफ़र जे दौरान माना जेको बि ॾिसूं पिया था त काफ़ी माण्हू मेले ते घुमण अचनि पिया था, जेके ॿाहिरां माण्हू आहिनि घुमण अचनि था, उन्हनि में सीटूं न आहिनि, साम्हूं डिगी खुलियल आहिनि, डिगी में माण्हू विहारिया विया। मतिलबु अहिड़े क़दुरु सिस्टम पियो थो हले जो माना असांखे जिते मौक़ो मिलंदो आहे उते माण्हू खे कोंदा आहियूं, जिते बि आसरो मिलंदो आहे असां पंहिंजा वारा वठंदा आहियूं। तो यार हिकिड़ो वीडियो ठाहिण आयो आहे असां सां गॾु साम्हूं, मां इहो पियो थो चवां त आख़िर इहो असांजे सिंध में केसीं ताईं इहो सिस्टम हलंदो। कानून असांजे सिंध में त आहे ई कोन। मां जेको हक़ सच चवंदुसि, हक़ सच चवण खां पोइ वरी जेको काफ़ी माण्हू असां सां कावड़ कंदा आहिनि, चवंदा आहिनि त माशूक बलोच ग़लति आहे, ग़लति आहे। बाबा ग़लति न आहियां, मूंखे यकीन आहे हिकु न हिकु ॾींहुं क़बर में असांखे वञिणो आहे, हिकु न हिकु ॾींहुं असांखे जवाबु ॾियणो आहे। पर जेसीं ताईं हक़ सच तव्हां न चवंदव ऐं मुनाफ़िकी कंदव ऐं मतलबी कंदव ऐं माण्हुनि जे लालच जे सां गॾोगॾु तव्हां बि लालच में रहंदव। मां बि विकामजी वञी थो सघां, ॿ रुपया मूंखे मिलंदा मां बि खपी वेंदुसि, ऐं मां खपण खां पोइ मूंखे छा आहे जो मां अलाह खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि, अॻियां जेको मूंखां पुछाणो थींदो मां उहो कहिड़ो जवाबु ॾींदुसि। चवण जो मतिलबु इहो आहे त सेवण जो मेलो लॻो पियो आहे, हिन महिल मेले वारे टाइम ते हर माण्हू मतिलबु परे परे खां अचे पियो थो मेलो घुमणु। असां सिंध महिमान नवाज़ आहियूं ऐं महिमान नवाज़ी इहा बि न आहे त जेको माना जेको माण्हू वारे ते मिले थो, पोइ 1500 आयो त 1500 कोंदासूं, 2000 आयो त 2000 में कोंदासीं, 3000 त 3000 में, आख़िर में डिगी में बि विहारे कुते वारी हालत करे बि वठी वेंदासीं, मतिलबु हुनखे कोंदासीं ज़रूरु। तो ख़ुदा खे मञो यार, कुझु सुधरो। हे पैसा सॼी ज़िंदगी असांखे कमु न ईंदा, हिकु न हिकु ॾींहुं असांखे मरणो आहे ऐं अलाह खे जवाबु ॾियणो आहे। हक़ सच चओ, हक़ सच जूं ॻाल्हियूं कयो, हक़ सच खां फिरंदव, हिकु न हिकु ॾींहुं कुते वारी मौत मरी वेंदव। मरण जीअण हिकु न हिकु ॾींहुं आहे ई आहे असांखे। हे जेको ज़ुल्म पियो थो हले हिननि असांजे रूटनि में ऐं असांजे रोडनि में, असांजे कोचनि वारनि जेके ज़ुल्म पिया था कनि, ख़ुदा रा इहो ज़ुल्म बंदि करायो यार। थोरो कानून कढो, थोरो ॾिसो सही। असां जहिड़ा आम माण्हू ॾिसी था सघनि त तव्हां त माशाल्लाह सॼो माना ईअं सम्झो त बादशाह हुकूमत जा बादशाह लॻा पिया हो, तव्हां इहो सभु कमु करे था सघो। तो हिन महिल मुंहिंजी गाॾी तयारु आहे, मां हिन महिल वञा पियो थो, ऐं इहो तव्हां सभिनीनि दोस्तनि खे एतिरो गुज़ारिश पियो थो कयां त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। सेवण जो मेलो लॻो पियो आहे ऐं हिन खे जेको ॾिसो था उहो डिगी में माण्हू विहारियो वञनि था ऐं एतिरी हालत लॻी पई आहे, ॾिसो पोइ अंदरि मतिलबु ख़ुदा न ख़ास्ता हिते नुक़सानु थिए त उन नुक़सान जो ज़िम्मेवारु केरु हूंदो। ऐं इहे वीडियो मां ठाहींदसि त काफ़ी दोस्तनि खे तकलीफ़ थींदी। सो तकलीफ़ थिए, माशूक ईअं ई हलंदो इनशाअल्लाह।